नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं ज़िला मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकीअ जी। मटियारी लॻ पलीजाणी दरगाह सैयद हाजी शाह बुखारी ते हयात ख़ासकेली, अली शेर ख़ासकेली, मजीद ख़ासकेली, मोहम्मद हसन मंगसी, अब्दुल ख़ालिक मंगसी, बिलावल मंगसी तरफ़ां इफ़्तार पार्टीअ जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे सवें माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें मोहम्मद हाशिम ख़ासकेली सागर सोलंकी, अशरफ अली शाह वकियो ख़ासकेली, वरियाम अली नाइच, दमशाद अली मेमण, रहीम बख्श सोलंकी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मोहम्मद हाशिम ख़ासकेलीअ चयो त असां सभिनी गॾिजी इफ़्तार पार्टीअ जो बंदोबस्तु कयो आहे। अल्लाह ताला हर मुस्लमान खे तौफ़ीक़ ॾिए त हू अल्लाह ताला जी राह में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिए। रोज़े खोलण जी दुआ घुरी वई ऐं रोज़ो इफ़्तार कयो वियो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।